अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इलाके ख़बरुनि सां गॾु मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं मां आहियां सादिया अब्बासी। नाज़रीन, लाड़काणो चांडका एमरजेंसी वार्ड में डॉक्टर मौजूदु न हुजण करे बाहि में सड़ियल ॿारड़ी तड़पी दम ॾिनो। लाड़काणे जे बैंस कॉलोनी वारे इलाइक़े में घर अंदरि माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि 5 वरियनि जी निगरी हिना तुनियो सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे वारस खणाए चांडका अस्पताल जे हादसनि वारे शोबे में आंदो, जिते निगरीअ जी हालत गणती जोगी हुअण सबबि वारस खेसि कराची खणी पिए विया त पखे वेझो निगरी फोत थी वई। लाड़काणे में पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सोमरो और संदस भाव मुनीर अहमद सोमरो जी मीडिया ट्रायल खिलाफ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले और सिटी पारां शहर की कैनेडी मार्केट का एहतजाजी रैली कढी वही, जेका शहर के मुख्तलिफ रोडन रस्तन का थींदी प्रेस क्लब अग्यां पहुती, जिते उन्हनि हथन में पार्टी झंडा और बैनर खणी सख्त नारेबाजी कई। गोसपुर भरिसां ॻोठ अलावसायो ओगाई वटि टंगवाणी रोड ते 2 तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जो आमू साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में अहमद ओगाई ऐं ठुल वासी मीर खान समेत 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे गोसपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि मां ठुल वासी मीरजान जी गणती जोगी हालत हुजण सबबि लाड़काणे इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। हद जी पुलिस हादसे वारे हंधि न पहुती, वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो हुयो। रानीपुर जे रहवासी मोहम्मद यूसुफ मल्ला सां पंजाब जी ज़िले टोबाटेक जी रहवासण अक्सा परवीन गंबट जी अदालत में प्यार जो पाणो करे छॾियो आहे। प्यार जो पाणो कंदड़ अक्सा परवीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आउं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां रानीपुर वासी मोहम्मद यूसुफ मल्ला सां प्यार जो पाणो कयो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे ख़ानदान मां जान जो ख़तरो आहे। हुननि SSP खैरपुर रोहल खान खोसो ऐं SHO रानीपुर खे अपील कई त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, जीअं असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघूं। सॼी सिंध जियां तलके सेवण में बि एप उस्तादनि खे मुझाए छॾियो आहे। अक्सर ड्यूटी कंदड़ उस्ताद परेशान थी विया आहिनि। ॿाहिरि जे इलाइक़े में नेटवर्क जा सिग्नल पकड़ण लाइ उस्ताद गैर हाज़िर रहण जे ख़ौफ़ खां स्कूलनि जी छित ते चढ़ी वञनि था ऐं संदन चवणु आहे त एप जे करे उस्ताद ॾाढो परेशान आहिनि। मातली लॻ ॻोठ पीरवाह में घरू परेशानियुनि सबबि नौजवान बाबू ठाकर घर अंदर ज़हरीली जीतमार दवा पी आपघात की कोशिश कई, जंहिंखे वारस तालुके अस्पताल मातली आंदो, जितां तिबी इमदाद बाद खेसि हैदराबाद रेफर कयो वियो। ओॾा संदस भाउ रामू ठाकुर ॿुधायो त भाउ गुज़िरियल 3 सालनि खां दिमाग़ी बीमारी में मुब्तला आहे। गुरबत सबबि हुन जो इलाज सुठी अस्पतालनि में नथा कराए सघूं, जंहिं सबबि हिन तंग थी जीतमार दवा पी ख़ुदकुशी करण की कोशिश कई आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारंदा।